अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। 21 मई 2026 मतिलबु कल्ह जेका सिंध गवर्नमेंट सिंध काबीना जो इजलास हुयो, उन में ज़राअत जे हवाले सां ॿ जेको आहे समरीज़ मतिलबु ख़ुराक खाते में 2 समरीज़ जी मंज़ूरी ॾिनी वई। मंज़ूरी इहे हूंदो आहे त माना ख़ुराक खाते में जेके मसइला या अॻिते प्लानिंग हूंदी आहे त उन्हनि जो हिकिड़ो मतिलबु हू प्रोजेक्ट या पॉलिसी CM जे साम्हूं पेश कंदा आहिनि। उन खां पोइ उन ते डिस्कस करे उन जेका अप्रूवल हूंदी आहे CM खां वठंदा आहिनि त असां हीअ कमु करणु चाहियूं पिया या हीअ शइ करणी आहे। ऐं जेके पोयां मतिलबु कारकर्दगी आहे उन में पॉलिसी में या उन्हनि डॉक्यूमेंट्स में ॾेखारी वेंदी आहे। हाणे 2 पॉलिसीज़ कहिड़ियूं, हिकु कणिक ख़रीदारी, ठीकु आहे, हिकिड़ी त इहा आहे त कणिक ख़रीदारी जी केतिरी थी आहे, केतिरी रहे पई, छा उन में निज़ाम आहे, केतिरनि माण्हुनि खे मतिलबु अदायगी थी चुकी आहे, केतिरनि ते खे कोन थी चुकी आहे, उन में जेके मसइला आहिनि, कणिक मिले थी या कोन थी मिले, टारगेट पूरो थींदो कोन थींदो, इन शयुनि ते डिस्कस थींदो। ॿी समरी हुई त ज़रई हिकमत अमली। इन जो मतिलबु आहे त या त हवाल आहे या ज़रई हिकमत अमली में जेकॾहिं वाज़े कनि मतिलबु का प्रेस ब्रीफिंग अचे ज़रई हिकमत अमली में तव्हां कहिड़ा फ़ैसिला कया आहिनि, त तव्हां जेको आहे अॻे फ़सुल जे लाइ छा सोचियो आहे, कमनि जे लाइ तव्हां छा सोचियो आहे, दालियुनि जे लाइ छा सोचियो आहे, साड़ियुनि जे लाइ छा सोचियो आहे, वणनि जे लाइ छा सोचियो आहे, ऑयल सीड क्राफ्ट जे लाइ तव्हां छा सोचियो आहे, ठीकु आहे, या जेकॾहिं ग़ैर मयारी जेके ज़हर हलनि था उन्हनि हिकमत अमली जे लाइ छा सोचियो आहे, तव्हांजा जेके करप्शन थी आहे, तव्हांजा ऑफिसर मुलविस आहिनि या ॿिया इदारा जेके ज़राअत सां लाॻापियल प्रोजेक्ट्स में करप्शन में मुलविस आहिनि, तव्हां उन्हनि जे लाइ छा सोचियो आहे, या जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस कंदा, प्रेस ब्रीफिंग ॾींदा त उन हिसाब सां ख़बर पवंदी। बाक़ी ॿी जेका समरी आहे ज़रई हिकमत अमली, मूंखे इहो हवाल थो लॻे, पर इहे ॻाल्हियूं उन में अची सघनि थियूं त असांखे छा करिणो आहे न, मतिलबु ग़ैर मयारी ज़हरनि जे लाइ छा करिणा आहिनि, जिन खे ग़लति कार्ड मिलिया आहिनि, ग़लति पैसा मिलिया आहिनि, जिन वटि ज़मीन कोन्हे का, जिन कणिक बि कोन पोखी, ज़मीन बि उन्हनि वटि कोन हुई, उन्हनि खां हाणे रिकवरी कीअं थिए, उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे, या उन में जेके ऑफिसर मुलविस हुया उन्हनि सां छा मतिलबु कयो वञे। इहा हिकमत अमली हूंदी आहे न। त मतिलबु जेके असांजा माना जिन खे आबादगारनि खे कणिक मिली आहे ऐं उन्हनि खे हारी कार्ड बि सही मिलियो आहे, या जिन खे हारी कार्ड न मिलियो आहे, पर इहो ख़ुराक खाते जो न आहे, इहा ज़रई हिकमत अमली मतिलबु जेको आहे एग्रीकल्चर जो मसइलो आहे। उन में जेका आहे मुख़्तलिफ़ सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी या ज़राअत जो मिनिस्टर हूंदो। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे, बार बार चवंदा आहियूं, ज़राअत जो मिनिस्टर कंहिं बि खाते में ज़ाहिर न आहे, कंहिं बि मतिलबु प्लेटफार्म ते ज़रई मसइलनि में ज़ाहिर कोन्हे का। इहा हिकिड़ी वॾी अफ़सोस जहिड़ी ऐं शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे जो असांजो ज़रई मिनिस्टर किथे ज़ाहिर असांखे कोन थो थिए। छो जो ज़राअत जो मिनिस्टर खे उनखे हर शइ जे हवाले सां उहो ई ब्रीफिंग ॾींदो न। मीडिया ते ॿियो को माण्हू अचण जे लाइ तयारु कोन्हे को, उन्हनि जे लाइ वॾा मसइला था थियनि। ज़रई मिनिस्टर ईंदो त उहो जेकॾहिं पंहिंजे हिसाब सां ॿुधाईंदो, पर उनखे पाण खे का ख़बर कोन्हे को, उहो वॾेर को ॿार आहे। इन्हनि जा इहे ई कमु हूंदा आहिनि न। माना हू केॾीमहिल शार्ट्स में घुमे पियो थो, केॾीमहिल प्राडो ते, केॾीमहिल मर्सिडीज़ ते, केॾीमहिल मतिलबु प्रोटोकॉल में, हुननि जा मसइला इहे आहिनि। ठीकु आहे, हुननि खे ज़राअत सां या लाॻापियल मसइलनि सां को इंट्रस्ट कोन्हे को। इहा सॼी सूरत हाल पंहिंजे साम्हूं आहे। अलाह पाक सभिनी खे हिदायत ॾिए, नथा कनि, इहो सिंध जी हालति ईअं ई हूंदी। मतिलबु ब्रीफिंग ॾियनि त जिन आबादकार के सां ज़ुल्म थियो आहे, अञा पैसा कोन मिलिया आहिनि, अञा सब्सिडी मतिलबु यूरिया जा पैसा कोन मिलिया आहिनि, DAP जा पैसा कोन मिलिया आहिनि, हारी कार्ड ग़लति आहिनि, उन्हनि सां मतिलबु एग्रीकल्चर एक्सटेंशन या अनफार्म वाटर मैनेजमेंट या मुख़्तियारकार ताउन कोन था कनि, इदारनि में कंहिं बि आबादगार जी का ॻाल्हि ॿुधी कोन थी वञे। इन बारे में ज़रा थी हिकमत अमली हुअणु घुरिजे त आबादगारनि जे मसइलनि जो कहिड़ो तव्हां हल ॻोल्हियो आहे। ख़ुदा करे का ज़रई हिकमत अमली बहितर हुजे, पर मां सम्झां थो उन में इहे हवाल हूंदा। हाणे हीअ चवनि था त फ़ी एकड़ 12.5 मण उन में रिआयत ॾिनी वई आहे। हाणे गवर्नमेंट बि ॾिठो आहे त हाणे टारगेट पूरो थिए नथो, असां थोरो करे था छॾियूं। माना हिननि ऐलान कयो त जिन खे हारी कार्ड या सब्सिडी मिली आहे, माना ईअं चवणु घुरिजे जिन खे सब्सिडी मिली आहे न, छो जो हज़ारे आबादकार अहिड़ा आहिनि जिन जा हारी कार्ड ख़ाली आहिनि, उनखे जस्ट हारी कार्ड मिलियो आहे। चवणु ईअं घुरिजे जिन खे सब्सिडी मिली आहे, यूरिया ऐं DAP जी मुकमिल सब्सिडी मिली आहे। सिर्फ़ु DAP जी सब्सिडी ते न चवनि, DAP जी पेमेंट ते न चवनि, यूरिया, DAP, थ्रेशर, इहा सब्सिडी मिली आहे। उहे फ़ी एकड़ जे हवाले सां मतिलबु हिननि चयो त 12.5 मण मतिलबु 100 किलो वारियूं 5 बैग्स ही असांखे ॾींदा।
पर हिननि ॾिठो त हाणे त थिए त कुझु नथो, हिननि जा ऐलान देरि सां हुया, हिननि जा सेंटर देरि सां खुलिया, पोइ जेको आहे उन्हनि ते माना हिननि पंहिंजो एक्शन वापसि वरितो त बसि तव्हां 5 ॿोरियूं न ॾियो, हाणे तव्हां हिकिड़ी ॾियो था, 2 ॾियो था, 3 ॾियो था, 8 ॾियो था, 10 ॾियो था, जेके तव्हां वटि हुजनि उहे तव्हां असांखे ॾियो। ठीकु आहे, फ़ी एकड़ जे रिआयत जो मतिलबु इहो आहे। ऐं ॿियो हिननि ॿुधायो आहे त 1 जुलाई 2025 ताईं सिंध सूबे वटि 13 लख मैट्रिक टन कणिक मौजूदु हुई, मतिलबु 13,94,757 मैट्रिक टन कणिक मौजूदु हुई। हाणे इन जो मतिलबु इहो आहे ॿुधाइण जो त बाबा असां वटि पोयों जेको स्टॉक आहे जेतिरो बि आहे असां हिन 2024-25 वारी सीज़न वारो गॾाए करे 2025-26 वारी सीज़न में कणिक जो पंहिंजो टारगेट पूरो करे वेंदा। असां वटि गोदाम में मिटी भरियल आहे, कणिक आहे, मेरी आहे, किनी आहे, सुरे जी खाधल आहे, उहा गॾाए सॼे असां ॿुधाए वेंदासीं बाबा असां पंहिंजो टारगेट अचीव करे वियासीं। पुराणे फ़सुल मां 1,20,000 मैट्रिक टन, मतिलबु 1,20,505 मैट्रिक टन हिननि वटि पियल आहे, उहा जेका इनशा ताला हिननि जी वधी वेंदी, छो त हींअर हिननि जो टारगेट 20% बि मुकमिल कोन थियो आहे, माना 9,93,000 या 75,000 मैट्रिक टन हिननि जो टारगेट हुयो। हिननि खे हाणे 1,00,000 मैट्रिक टन बि मुंहिंजे ख़्याल में कोन मिली आहे। ठीकु आहे, हाणे हीअ तॾहिं ॿुधाइनि था पुराणे स्टॉक मां असां वटि कणिक मौजूदु आहे, इहा माना ॿुधाइनि था 1,00,000 त थी सघे थो हुन वटि 5,00,000 मैट्रिक टन हीअ करे वेंदा त बाबा इहा असां वटि आहे। 19 मई 2026 ताईं मजमूई कणिक ख़रीदारी 71,000 मैट्रिक टन खां वधी वई आहे। इहा ॻाल्हि असांखे सम्झ में कोन थी अचे, इन जो मतिलबु इहो थी सघे थो त माना जेको आहे हिननि खे जेका कणिक मिली आहे उहा 71,000 मैट्रिक टन खां मतिलबु वधीक थी वई आहे। 19 मई ताईं इहा मजमूई रिपोर्ट आहे। बहरहाल जेका ॻाल्हि इहा सम्झ जंहिंखे अचे थो उहो असांखे ज़रूरु ॿुधाए। बाक़ी रहियल अदायगियुनि जी रक़म, अच्छा, कणिक जी ख़रीदारी में 89% अदायगियूं मुकमिल कयूं आहिनि। इहो मुंहिंजे ख़्याल में आबादगारी तस्दीक कंदा त वाक़ई एतिरी रक़म मिली आहे या कोन मिली आहे, आबादगारनि जन कणिक ॾिनी आहे उन्हनि जूं रक़म मिली आहे कोन मिली आहे, इहो तव्हां पाण ई तस्दीक कजो, असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। बाक़ी रहियल अदायगियुनि जी रक़म 71,82,70,000, इहो बि आबादगार ॿुधाईंदा त उन में असांखे अंदाज़ो थी वेंदो त वाक़ई हीअ का माना फ़ैसिलो सही त ॿुधाइनि या हीअ स्टेटमेंट सही आहे या कोन आहे सही। सिंध सूबे में 19,47,800 एकड़नि ते कणिक पोखी वई। हाणे इन में जेको इहो आहे त माना जेकर मिसाल ॾिठो वञे त हिननि जी जेका रड़ लॻी पई आहे, बम्पर किराप थियो आहे। ठीकु आहे, बम्पर किराप जो मतिलबु इहो आहे त असांजी माना एवरेज जेका हीअ ॿुधाइनि था 25 खां 27 मणनि जे विच में फ़ी एकड़ जे हिसाब सां मतिलबु कणिक थींदी आहे। ठीकु आहे, उहा असांखे जेको आहे पाकिस्तान सर्वे ऑफ पाकिस्तान इकनॉमिक सर्वे में जेको आहे असां तव्हांखे ॿुधाईंदासीं केतिरी थी आहे। बहरहाल हीअ जेकॾहिं कणिक इन ते लॻी आहे त मतिलबु इन में असांजो बम्पर हिननि जो दावा आहे त बम्पर किराप थियो आहे, पर मां सम्झां थो मुंहिंजी जेका सर्वे आहे त बम्पर किराप थियण जे बावजूदि बि जेकॾहिं गवर्नमेंट खे कणिक नथी मिले, गवर्नमेंट जे पॉलिसियुनि ते अमल दरामद न थिए त इन में का हेर फेर आहे। 19,47,000 मैट्रिक 800 एकड़नि ते कणिक पोखियल, इहो मां कोशिशि कंदुसि पाकिस्तान इकनॉमिक सर्वे 2024-25 या 25-26 जी जेकॾहिं रिपोर्ट आयल हूंदी त उन में तव्हांखे ॿुधाईंदी त सिंध में केतिरो कणिक पोखी वई हुई। इहा सूरत हाल आहे। इन फ़ैसिले ते मतिलबु थोरो डिस्कस कयोसीं। हाणे इन में जेकॾहिं तव्हांजा सुवाल हुजनि त इन में लाज़मी जेको आहे तव्हां असांखां कमेंट्स में पुछा कजो, उन्हनि ते वरी पाण डिस्कस कंदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच।